सिंध सरकार एक ममता प्रोग्राम शुरू किया है जो निहायत ही बेहतरीन प्रोग्राम है जो सिंध सोशल प्रोटेक्शन अथॉरिटी तहत सिंध के 15 ज़िलनि में शुरू किया वञे पियो। असां वटि अमूमन ये थींदो आहे त काफ़ी जेके ग़रीब माण्हू हूंदा आहिनि उहे पंहिंजे ॿार जो ख़्यालु न रखाए सघंदा आहिनि, ख़ासि करे जेके औरतूं प्रेगनेंट थींदियूं आहिनि, जेके ॻोरहारी थींदियूं आहिनि, उन ॿार जी धड़कन कीअं आहे, दिलि जी धड़कन कीअं आहे, उनजो पाणी केतिरो आहे, उन में उनजी हार्ट बीट कीअं पई हले, उन जे हवाले सां काफ़ी माण्हू असांजा जेके आहिनि उहे नामालूम रहंदा आहिनि ऐं उन्हनि जी वजह कुझु ख़र्चु न हुजण जो बि हूंदो आहे, जेके ख़ासि करे अस्पतालनि में न वञी सघंदा आहिनि। सो ही उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे त अव्हां ख़ासि करे उहे अदियूं जेके ॻोरहारियूं थियूं रजिस्टर्ड तव्हां थींदव, उनखां पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजे लाइ सिंध गवर्नमेंट छा पई करे। ॿार तव्हांजे पेट में जीअं ई अचे पियो उनखां वठी वेंदे ॿार जी उमिरि 2 सालनि ताईं तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजे ॿार जो ख़्यालु रखिणो आहे। ख़र्चु तव्हांखे सिंध गवर्नमेंट ॾिए थी। उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके इहो अफोर्ड बि न करे सघंदा आहिनि ऐं उहे पंहिंजे ॿार जी केयर न कंदा आहिनि, उन्हनि सभिनि खे, उन्हनि स्पेशली पीउ माउ खे इहो घुरिजे त उन ॿार जो ख़्यालु रखनि ऐं ही स्पेशली जेको ममता प्रोग्राम आहे उन्हनि ॻोरहारी औरतुनि जे लाइ आहे जेके बिल्कुलु बि परेशान हूंदियूं आहिनि। सो उन्हनि खे कॾहिं बि हाणे परेशान न थियणु घुरिजे। स्पेशली सिंध में ही 15 ज़िलनि में शुरू थियो आहे, इनशाला ही मुख़्तलिफ़ ज़िलनि ताईं बि पहुचंदी। सो अवां ज़रूरु हिन ममता प्रोग्राम मां फ़ाइदो वठी सघो था। थैंक यू।